अल्लाह तबारक व तआला असां सभरन के इया सादत नसीब करे। हे फ़कीर अल्हम्दुलिल्लाह मक्के पाक में, खाना काबा में, गुंबद खजरा में सजी महबूब जी उम्मत ला दुआऊं घुरियूं, सभनी दोस्तन ला दुआऊं घुरियूं, सभनी मिटन माइटन ला दुआऊं घुरियूं, पर अल्लाह गवाह है त ज्यादा जेका दुआ ईसा नाजरे जी जमायत ला घणे खां घणियूं जेके दुआऊं हुयूं उहे तव्हां जे लाइ हुयूं, छो त तव्हां जी मोहब्बत जी वजह सां, तव्हां जी मेहरबानी जी वजह सां अल्लाह ताला या सादत नसीब फरमाई। अल्लाह ताला या तव्हां असां सभरन के तौफीक दे। तव्हां जी दुआउनि सां, मेहरबानी सां फ़कीर वियो, इंशाअल्लाह फ़कीर जी दुआउनि सां वरी सॼो नाजरो मदीने वेंदो। जेकर पखे हुजां तेरी वञा मदीने, उडरी वञा मदीने, पढ़ याद कर न सुध हो जाए, पांजे मुंह पे पढ़ मदीने पुजी वेंदे। जेकर पखे हुजां उडरी वञा मदीने, उडरी वञा मदीने, जेकर पखे हुजां उडरी वञा मदीने, उडरी वञा मदीने, दरिया समुंड सारा किरे वञा मदीने, उडरी वञा मदीने, जेकर सब बड़ो पखी हुजां उडरी वञा मदीने, उडरी वञा मदीने। अल्लाह तबारक व तआला ये महफिल पंजी बारगाह में कबूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला सादत नसीब कई, वरी लाजरे वारन ते मेहरबानी थिए पई आहे ऐं थिए पई। अदा मदद माशाअल्लाह अदा मोहम्मद सोनू कुजे ते जी फैमिली ऐं इंशाअल्लाह ही नंबर वारो हाण जेको वरियो आहे सो इंशाअल्लाह रुक जदो कोन को अल्लाह कंदो जी मिलाद जूं महफिलूं हलियूं को घर 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 इए थींदो रहियो, महफिलूं वधंदियूं रहियूं। ये इंशाअल्लाह जिन महफिलूं मलायूं उन्हनि जो नंबर हाण मथे चढ़ी चुको आहे। उहे अल्लाह कंदो इंशाअल्लाह हाण वरी मदीने जी हाज़िरी थींदी रहंदी। चवां